साथियों अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद जी साथी उम्मीद है तो तव्हीं सब खुश हूंदा। साथी पाण ॻाल्हाईंदो स्टील मिल ते। स्टील मिल रूसिन ज़ुल्फ़कार अली भुट्टे खे ॾिनी। मुंहिंजे ख्याल में दुनिया में शायद के घटि मिलूं हूंदियूं जंहिंजो लोह अहिड़ो कामयाबु हुजे जहिड़ो स्टील मिल जो कामयाबु हो। हाणे लोह जॾहिं ज़बरदस्त बि हिन जो आहे। 1800 एकड़ ज़मीन है कराची जी जेका क़ाइदाबाद खानी गगर फाटक ताईं परे पासे समुंड आहे जिते स्टील मिल लॻल आहे, जंहिंमें हज़ारनि में वफ़ाक़ी इदारो हज़ारनि में हुन में मुलाज़िम आहिनि। उन खे तबाह हाणे रुगो स्टील मिल तबाह न आहे, तबाह वफ़ाक़ी इदारा जेके बि सिंध में आहिनि उहे सभु आहिनि, पर घटि में घटि स्टील मिल खे तबाह करण जो वॾे में वॾो सबबु आहे कराचीअ जी ज़मीन उन्हनि खे कम में आहे जेका इहा हू खणंदा। मिसाल तौर हर हुकूमत जॾहिं बि ईंदी आहे तॾहिं चवंदी आहे स्टील मिल जो मसइलो आहे, हिनखे निजकारी था ॾियणो। हिकु ज़बरदस्त इदारो तव्हांखे मुफ़्त में मिलियो, उन खे हलायो न। सिंध हुकूमत हिन भेरे ऐलान कयो आहे त असांखे ॾियो त असां हलाईंदा। हिननि उन खे हलाइण छॾियो पर उन खे निजकारी था कराइनि, माना उन खे प्राइवेट माण्हुनि खे था ॾियनि। 1700 माण्हुनि खे मुलाज़िमनि खे हुननि कढी छॾियो आहे। सॉरी 900 मुलाज़िमनि खे स्टील मिल मां नौकरी मां ई कढी छॾियऊं। जंहिंजो बचनि जो गुज़र सफ़र हुन नौकरी ते हो, जंहिंजो घर उन नौकरी ते पियल हुयो। वॾी ॻाल्हि इहा त उहे स्टील मिल जा मुलाज़िम रोज़ जे बुनियादनि ते उते स्टील मिल में वेंदा। दुनिया जो उहो कहिड़ो सरमाएदार आहे जेको खसारो जेका शइ करे ऐं उहा वठे, उन मां कंहिं हिकिड़े जो नालो ॿुधायो। मिसाल तौर चवंदा न स्टील मिल खसारो थी करे, नुक़सान थी करे। जॾहिं स्टील मिल खसारो थी करे, नुक़सान थी करे, सरमाएदार छो थो वठे? खसारे कंदड़ शइ हुनखे वठण ई न खपे। साबित थो थिए त ऐं वॾे में वॾो स्टील मिल खे जेका तबाह करण में हथो न नाज़ हुकूमत उहो इन करे जो लोह जूं कंपनियूं पाकिस्तान में वॾे में वॾियूं हुयूं शरीफ़ ख़ानदान जूं, उहा मिल तबाही जे किनारे ते पहुती आहे। हाणे इहा साॻी स्टील मिल जेकॾहिं पंजाब जे कहिड़े बि शहर में हुजे हा त अॼु ॾींहं ताईं उहा ज़बरदस्त ऐं शाहूकार हले आहे। ॿियो वॾे में वॾी जॻह वफ़ाक़ी असां वटि आहे, उहा एयरपोर्ट जंहिंजे बि पोयां हुई। हिकिड़े त वज़ीर बयान ॾिनो त एयरपोर्ट वठो त तव्हांखे स्टील मिल मुफ़्त में ॾींदासीं। इन खे चइबो आहे पराए माल ते टोपी निरण ते। असांजे मुल्क जो हिकु ज़बरदस्त इदारो आहे जंहिंखे ना अहल हुकुमरान सरमाएदारनि खे विकिणी ॾियनि था। असां माण्हुनि खे उन पंहिंजे इदारे जी पाण खे वारसी करण लाइ जेके पोरियत कंदड़ माण्हू आहिनि, जेके महिनत कश माण्हू आहिनि, जेके महिनत कंदड़ आहिनि, उहे सभु गॾु थियूं, आवाज़ उथारियूं। हिननि खे चऊं त जहालाणो फ़ैसिलो था करियो। पोरियतनि खे नौकरियुनि मां तव्हां कढी छॾियो। सरमाएदारो चवंदो आहे त असां पुरियतनि खे थोरे घणे मिक़दार में जीअण लाइ कमु ॾींदा आहियूं, रोज़गार ॾींदा। हे त तव्हां हुननि जा दुश्मन आहियो। जॾहिं सरमाएदार पोरियत जो दुश्मन थिए तॾहिं पोरियत लाइ इहो लाज़िम आहे त हू मुतहिद थिए, गॾिजे। सिंधी माण्हुनि पाण खे सभिनी खे गॾिजणो पवंदो। स्टील मिल समेत जेके बि सिंध में वफ़ाक़ी इदारा आहिनि उनखे बचाइण लाइ, ऐं बचाइण लाइ उन्हनि खे पाण खे गॾु थी स्टील मिल जी निजकारी ख़िलाफ़ हिकु ज़बरदस्त आवाज़ उथारणो पवंदो। जेके पोरियत स्टील मिल मां कढिया अथनि उहे सिंधी आहिनि, पंजाबी आहिनि, पठान आहिनि, जेके बि आहिनि, जेके बि हुन मां कढिया अथनि उनखे मोटी बहाल कनि, उन्हनि जूं रहियल पघारूं ॾियनि, उन्हनि जा जेके रहियल उन्हनि जूं पेंशनियूं उहे ॾियनि। तव्हां हाणे आई आहे स्टील मिल, तव्हां कॾहिं गांधी हिन मुल्क जा मालिक थिया हो? तव्हां 5 सालनि लाइ आया, सुभाणे न हूंदा। हिन मुल्क जी हक़ीक़ी धरती आहे, जेके वारिस आहिनि उन्हनि खां पुछो, उन्हनि खां फ़ैसिला वठो। तव्हां कॾहिं गांधी मोतबर थिया हो? स्टील मिल लाइ पाण असां पाण समेत असां सभिनी पढ़ियल लिखियल वतन दोस्त माण्हू जेके बि रहंदा सॼी दुनिया में, उन्हनि सभिनी खे पंजाबी हुजे, सिंधी हुजे, पठान हुजे, उन्हनि सभिनी खे आवाज़ उथारणु खपे। स्टील मिल जी निजकारी ऐं PI एयरपोर्ट कराची वारे जी कोशिश हूंदी त न करणु ॾियूं, जेका महिनत ऐं जिदोजहद हूंदी। जेकॾहिं नथा करियूं, अॼु इहो वियो, सुभाणे को ॿियो वेंदो, टे वेंदो, सरमाएदार मुल्क गिड़की खाई वेंदा आहिनि जीअं ॼोर जानवर खाई वेंदी आहे। पहिरीं हिननि खे दांह करणी पवंदी आहे। जदीद दौरा सोशल मीडिया पाण में गॾाए पाण हिन ख़िलाफ़ ॻाल्हाईंदासूं, एतिजाज ईंदासूं, जेको थी सघियो स्टील मिल जे निजकारी ख़िलाफ़ पाण हिन ते ॻाल्हि रखंदासूं। हक़ मौजूद।